अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सनान खान कुरैशी चयो आहे त वाक़े जा समूरा तफ़सील मुल्क जी वालिद खां वरिता आहिनि। जांच लाइ 4 रुकनी जांच कमेटी जोड़ी आहे। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त जांच टीम DIG हैदराबाद SSP हैदराबाद सां मिली समूरी जांच करे तफ़सील असांखे ॾींदी। संदसि चवणु आहे त वाक़े खे 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हैदराबाद पुलिस मुल्क जे वालिदेन सां को बि सहकार न कयो आहे। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी मांझंद में मुल्क जान पीरज़ादो जे तॾे ते पहुतो आहे। वारसनि सां ताज़ियत कई आहे। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त वाक़े जा समूरा तफ़सील मुल्क जे वालिद खां वरिता आहिनि। जांच लाइ 4 रुकनी जांच कमेटी जोड़ी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे मोहसिन ख़ासकैली। जी मोहसिन, छा तफ़सील आहिनि? जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी मांझंद पहुतो आहे। जी बिल्कुल वची जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, जस्कम की मरकजी क़यादत मोमिन समूह ॾाढो असर सुमरो दीदार शाम अशरफ कलोड़ो नवाब उर्दी ऐं ॿियनि सां मांझंद पहुची। जस्कम नारी तहरीक जे अॻुवान मुल्क जान पीरज़ादो जे वालिद कोयरनि सां ताज़त करण बाद मुल्क जान पीरज़ादो जे वालिद पीरजान मोहम्मद खां वाक़े जा तफ़सील मालूम कया। पीरजान मोहम्मद हिनखे सनान खान खे ॿुधाईंदे चयो त नसीम नगर पुलिस असांखे इतला करण खां सवाइ मुल्क जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त असां अञा ताईं जाइ वारदात नाहे ॾिठी। हिन चयो कि 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर नसीम नगर पुलिस जोड़ियल जांच कमेटी समेत SSP हैदराबाद अमजद शेख हिन वक़्त ताईं कंहिं क़िस्म जो असां सां राब्तो नाहे कयो, जंहिं सबबु पुलिस पारां थींदड़ जांच ते एतमाद नाहे। पुलिस जे अदम तावन सबबु ख़दशो आहे त केस खे लही मिटी कयो वेंदो। हिन वधीक चयो कि नसीम नगर पुलिस चवे थी त वारिस ईंदा त संदन मर्ज़ीअ सां FIR दाख़िल कई वेंदी, पर सिंधी समाज में ताज़ियत जो रिवाज आहे, इन करे असां मुल्क जे तॾे ते मौजूद आहियूं। हुननि जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशीअ खां अपील कई त मुल्क जान पीरज़ादो जे वाक़े में इंसाफ़ लाइ सियासी मदद कई वञे। जंहिंखां पोइ सनान खान कुरैशी जस्कम अॻुवाननि ऐं मुल्क जान पीरज़ादो जे वालिद ऐं चाचे ऐं पोहरनि सां इजलास कयो, जंहिं बाद सनान खान कुरैशी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां वाक़े जा समूरा तफ़सील वालिद खां वरिता आहिनि। जंहिं बाद पार्टीअ जे वाइस चेयरमैन जी निगरानीअ में गुलाम सरवर खुश्क मोमिन समूह JMS काउंसिल जे उहिदेदार मुनवर शेख ऐं नवाब उर्दीअ ते मुश्तमिल 4 रुकनी कमेटी जोड़ी आहे, जेके DIG हैदराबाद SSP हैदराबाद सां मिली करे समूरी जांच करे असांखे तफ़सील ॾींदा। असां मुल्क जे वालिदेन जे सलाह मशवरे सां अॻिते वधंदासीं। हिननि वधीक चयो कि वाक़े खे 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हैदराबाद पुलिस मुल्क जे वालिदेन सां को बि तावन नाहे कयो। हिननि अस्पताल इंतज़ामिया ऐं पुलिस जेकॾहिं का बि अॻुभराई न कई त वारसनि खे एतमाद में न वरितो त जदोजहद जो रस्तो वठी लाइ अमल जोड़ींदासीं। जी वरी महिरबानी नाज़िन, मांझंद खां मोहसिन ख़ासकैली तफ़सील ॾिना आहिनि।